छा थियो दिए? बाबा ओचितो ई थाव हथन मां किरी पया। पुट ॾिसी हलंदी त थां छो किरंदा? अलाए हिकड़नि ख़्यालनि में सॼो ॾींहुं घुमाई। बाबा खैर ना है। ओचितो न मुंहिंजे दिल जो धड़को भी वधी वियो आ। छा थियो दिए? खैर त आहे न? तुझी तबीयत ठीक आहे न बाबा? बाबा जरूर कुछ थियो आ। न त इनी ओचितो थावन जो किरण सुठो सवण ना है। या अल्लाह खैर कजाए। तू अजाए परेशान न थी दिए। ये महज इत्तेफाक आहे जो तोखे थाबो आयो। थावन जो किरी पवण के बुरी खबर दा इशारो ना है बाबा। बाबा ॾाॾी चवंदी हुई घर में इनी ओचितो हथन मां थाव किरी पवन त समझी वञण घुर्जे त जरूर को अणवणंदड़ वाक़ियो थियो आ। पुट ये वडड़न जा वहम हुया। इन सां हकीकत जो को ताल्लुक ही ना है। अल्लाह से रहम कंदो। तू थाव खण ऐं धोई अच। पोइ भी बाबा सदको कढण घुर्जे छो जो उहो ई कल खां मुंहिंजी खाबी अख भड़के पई। तू त सफ़ा वहमी आई। हिकिड़ो कम कजां, दुकान त 11 रुपए जूं रेवड़ी वठी ॿारनि में विराए छॾजांइ। बस तुझो वहम लही वेंदो। ठीक आ बाबा। पहर ऐं सदोरी के कारो कारी करे रेस सालार खान माराइण जी कोशिश तो करे ऐं उन खून जो इल्जाम हणी नादर खान के बदराइण तो चाहे। पो यार ॾिठम त ॾिस दुनिया में रही कान्हे का कुछ। भा जो दुश्मन चमचन जी दुआ सां हाणे तू पाण ॿुधा त मां कयां त आखिरी कयां छा? पर यार तुंहिंजी वॾी महिरबानी। उथ त अॼु मां तोखे मुनियारे होटल ते कड़क चांहि पीआरियां। सच्ची बिस्किट आंदी पारो तो और बिस्किट अच्छा है चमचा दी दुआ ना ले लगी पई है वारस खान दी। बाबा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।